घोटकी ज़िले के सनती इदारे FFC पारां अवाम के रिलीफ फ्राहम करण जो सिलसिलो जारी। तफ़सीलन मूजिब घोटकी ज़िले के सनती इदारे FFC इंतजामिया पारां बरसात मुतासरीन के रिलीफ फ्राहम करण बाद घोटकी ज़िले की अवाम के साफ़ शफ़ाफ पानी की फराहमी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में RO प्लांट लगाइण जो सिलसिलो भी बदस्तूर जारी आहे। गुज़रियल ॾींहुं पिणु FFC इंतजामिया के ब्रिगेडियर रिटायर्ड मोहम्मद सलीम चीमा, कर्नल शुजात मिन्हास, PRO अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सुमरो मीरपुर माथेलो वेझो ॻोठ मोहम्मद बख्श खोखर के रहवासियुनि लाइ लगायल RO प्लांट जो इफ़्तिताह कयो। उन सिलसिले में इलाइक़े वासियुनि पारां FFC इंतजामिया के अहिड़े अमल की साराह कई वई। उन मौके ते FFC इंतजामिया के ब्रिगेडियर रिटायर्ड मोहम्मद सलीम चीमा, कर्नल शुजात मिन्हास, PRO अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सुमरो जो चवण हो त बरसातुनि जी तबाहकारियुनि बाद घोटकी ज़िले के हज़ारे ख़ानदाननि के राशन की फराहमी ऐं सवे माज़ूर माण्हुनि के व्हील चेयर ॾियण सां गॾोगॾु साफ़ शफ़ाफ पानी की फराहमी लाइ RO प्लांट लगाइण जो सिलसिलो भी जारी आहे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।